है औलाद जा हक वरी औलाद जे मथा माउ पीउ जा हक व बिल वालिदैन इहसाना। अल्लाह सही तो फरमाए ऐ औलाद अवां के याद आ अवां ॾिठो नंढपण जो अहवाल याद कोने अवां वॾा थिया अवां जी नंढी भेण आई नंढो भाउ आयो पोइ अवां अखियुनि सां ॾिठो त उन्हनि जी परवरिश उन्हनि जी तरबियत केॾी मुश्किल आहे उन्हनि खे पालण केॾो मुश्किल कमु आहे। अॼु जे कॾहिं खट मिठो न मिलियो अम्मा कोन मानी खाईंदुसि लस्सी खॼी अम्मा लस्सी न मूंखे खीर खपे मां वरी वञी उदार सुधार खीर वठी अम्मा मां खीर कोन खाईंदुसि मां दही खाईंदुसि वरी वेचारी मां उथी मुंहिंजा प्यारा दोस्त दही वठी आई दही नथो कयां फिलानी शइ ओ वेचारी अम्मा वरी हुन जे लाइ उहा शइ खणी ईंदी आहे। रब तो फरमाए मुंहिंजा बाना माउ पीउ जी तरबियत निहारियो माउ पीउ जी ख़िदमत निहारियो माउ पीउ जूं मजबूरियूं निहारियो उन्हनि जे बावजूद बि अवां जे लाइ उन्हनि वीचारनि कोशिशूं कयूं उन्हनि उधारा पैसा वठी अवां जूं ख्वाहिशूं पूरियूं कयूं। अॼु जॾहिं तव्हां वॾड़ा थिया हो अॼु जॾहिं तव्हां समझदार थिया हो माउ पीउ अवां जा हक़ अदा करे छॾिया हाणे अवां जे मथां हक़ आहे त पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो पंहिंजे माउ पीउ जो ख़र्च बर्दाश्त कयो पंहिंजे माउ पीउ जी मदद कयो पंहिंजे माउ पीउ सां वफ़ादारी सां पेश अचो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे माउ पीउ सां भला हलिया ऐं मुंहिंजा प्यारा बानो मां उन्हनि जे दुआउनि जे सदके अवां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। वइम्मा यबलुगन इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। ऐ जवान जॾहिं तुंहिंजो माउ पीउ जवान उन वक़्त त ख़िदमत कर पर जॾहिं पोड़ा थी वञनि जॾहिं अछी दाढ़ीअ वारा थी वञनि जॾहिं उहे बिस्तर जे हवाले थी वञनि जॾहिं उहे कमज़ोर पोड़ा थी वञनि ऐ जवान उन वक़्त पंहिंजे माउ पीउ जो ख़ासि ख़्यालु रखजां उन वक़्त पंहिंजे माउ पीउ जी ज़्यादा इज़त कजां उन वक़्त ज़्यादा ख़िदमत कजां। याद रखाए जवान बुढ़ापे में जेकॾहिं पंहिंजे अम्मा खे वारींदे जेकॾहिं पंहिंजे बाबे खे वारींदे पंहिंजे अमर बाबे खे तलकारींदे अखियूं ॾेखारींदे जे उहे रोंदा त मुंहिंजो अर्श लुॾी वेंदो मुंहिंजो अर्श हरकत में अची वेंदो। ऐं मुंहिंजा बाना पोड़ा परिवारे ज़माने में पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कजो जेकॾहिं उहे कावड़ कनि था अवां कावड़ न कजो अवां दड़को दाबो न ॾिजो अवां पंहिंजे माउ पीउ खे अखियूं न ॾेखारिजो कावड़ सां पेश न अचिजो बल्कि जेकॾहिं हू तव्हांखे कावड़ जी कुझु चवनि फला तकुल लहुमा उफ़ उफ़ उन वक़्त में तव्हांखे उफ़ बि नाहे चवणो अफ़सोस बि नाहे करणो वकुल लहुमा क़ौलन करीमा। ये बाबो कावड़ में के थोड़ा तू जवाब ना जा पोड़ा न बल्कि जो जा जी मुझा बाबा अम्मा चवे ओ थोड़ा ओ हेरा तेरा पोड़ा पई में चवे पर तू मता एड़ो जवाब ने तू जो जा जी मुझी अम्मा जुती लाए खणी उछलाए तो वरी जुती खणी अदब सां वरी वापस हथन में ॾिजोन उन वक़्त उन्हनि जी दिल आज़ारी न कजो उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा न आणिजो। ख़बरदार जेकॾहिं इन उमिरि में अवां जा माउ पीउ रुना मां कॾहिं बि तव्हांखे कोन बख़्शींदुसि अवां जूं नमाज़ूं रुली वेंदियूं अवां जा हज रुली वेंदा अवां जा नफ़ल रुली वेंदा अवां जा सदका रुली वेंदा अवां जा रोज़ा रुली वेंदा जेकॾहिं बुढ़ापे में पंहिंजे माउ पीउ खे वारियो सिधो सिधो तव्हांजे लाइ जहन्नम मां जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थींदी। माउ पीउ जो मूंखे दोस्तनि फरमाइश कई काफ़ी थी चुको आहे हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ रहमतुल्लाह ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह जंहिंजे हिक नज़र सां 90 लख काफ़िर मुस्लमान न तकरीर न वाइज कुछ सिर्फ एॾा हसीन हाल कि नज़र पई कदमनि में मन करदा 90 लख माण्हू मुस्लमान थी विया
और मुझा प्यारा दोस्तों पान पंहिंजे मलफूज़ा शरीफ़ में लिखी थो ॻाल्हि ऐं हज जे लाइ वियुसि जॾहिं मां मके पाक में आयुसि दुआ कयो रब असां तव्हांखे बि हज नसीब फरमाए हज जो सीज़न हली रहियो दुआ कयो रब काबो ॾेखारे मस्जिद नबवी ॾेखारे अल्लाह से करे मेहरबानी करे हाजी हज वञो था चइजांइ उनिया पो अंदर रोज़े बे चइजांइ दुखीअ जो वॾोरा पो हाजी हज वञो था सवे सलामा चइजांइ मुस्तफा के मुजामा जदे जो न अजानब जदे जो न अजानब सिवा तो वजिया तो अंदर रोज़े चइजांइ दुखीअ जो वॾोरा पो हाजी हज वञो पिया अल्लाह करे करे वो ॾींहुं अचे उहा घड़ी हथ हथ में ॾेई चवंदा हलो हाजी अदा हलंदा हलो ख़ुशीअ मां अॼु खिलंदा हलो 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 मुंहिंजे हबीब जे मुल्क ते हाजी अदा हलंदा हलो ख़ुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हू खजन जो बाग पियो ॾिसजे हू मस्जिद नबवी जो मुनारो पियो पसजे यार लुॾंदा हलो लुॾो हयो लुॾंदा हलो 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 मुझे हबीब जे मुल्क ते हलो हलो महबूब जे मुल्क ते हाजी अदा हलंदा हलो ख़ुशीअ मां खिलंदा हलो 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 मुंहिंजे हबीब जे मुल्क ते हज जो सीज़न आहे साईं तो फरमाए आऊं हज ते वियुसि काबे जो तवाफ़ जॾहिं शुरू कयो असां हिकिड़ो जवान आहे वो काबे जे गिलाफ में हीअं चिंबड़ियो पियो रोए पर काबे मां आवाज़ पियो अचे बदबख्त काबे जो गिलाफ छॾे ॾे काबे खां हटी परे थी तुंहिंजे लाइ का बख़्शिश कान्हे का साईं ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती थो फरमाए मुझा वार कांडार जी या एड़ो हिन गुनाह कयो आहे जो हिते काबे में भी नखे माफ़ी कान थी मिले केड़ो ढो करे आयो आहे हालांकि केड़ो भी ढोई आहे काबे में दाख़िल थियण सां हुन जा ढो छड़ी था पवन गुनाह माफ़ थी था पवन पर हैरान थी वियो हिन केड़ो ढो कयो आहे केड़ो गुनाह कयो आहे जो हिते भी माफ़ी कोन थी मिले काबे सां चिंबड़ियो आहे बैतुल्लाह जे काबे जे गिलाफ सां चिंबड़ियो पियो आहे रोए पियो यार हिते त पाए पांद जुतीअ में अंगण जे अचल अव गुण ऐब कचायो ढकण थी ढकजन तूणी लख हुजन सब माफ़ियूं ॾिजन में धरा मुंजन मगायुन जी कल पिया पई कदे न को साथिया मुखे डोरा पा ॾेई को साजन सभोई ढकी तुम ढोल ठिलायो साईं तो फरमाए हैरान थियुसि त आए त वॾो महिरबान गफूर रहीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में मींहुं पाणी बंदि थी वियो पोइ मूसा अलैहिस्सलाम वटि क़ौम आई साईं असीं तोसां गॾिजी था हिकिड़े मैदान में हलूं दुआ अवां घुरो आमीन असां था चऊं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ताज़ो वुज़ू कयो भॼे मैदान में नंढा वॾा अची गॾु थिया उन वक़्त में हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजी क़ौम बेक़रार आहे
सोना मी पानी बंद थी दुकार जी के फिरती रहा मुझा मौला बरसात वसा वही आवाज आयो मूसा कलीमुल्लाह मीन वसंदो साजेला इन मजमे में हिकड़ो माण्हू जे मूंखे खोयो जे मुंहिंजो अहिड़ो ॾोह कयो जंहिंजे करे मीन नथो वसे बरसात कान वसंदी इनखे इन मजमे खां ॿाहिरि कढो पोइ दुआ घुरो त मां अवांजी दुआ क़बूल कयां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो हिन मजमे में अहिड़ो माण्हू जे अहिड़ो ज़ुल्म कयो जे अहिड़ो ॾोह कयो जो रब माफ़ करण वारो नाहे इन जे करे मींहुं बंदि थी वियो उहो माण्हू निकिरी वञे ज़ाहिर ॻाल्हि मुंहिंजा प्यारा जे जो कयो हुनखे दिलि सां ॻाल्हि लॻी वीचारो थरकी वियो मजमे में रोई ॾिनई मूसा अलैहिस्सलाम फरमायो न निकितो त असां हुनखे करंदासीं पोइ ख़्वार थींदो बदनाम थींदो इन जे करे लिकी लिकी निकिरे हुन गुनहगार अल्लाह जी बारगाह में रोई ॾिनो मुंहिंजा मौला हेतिरा ॾींहं मुंहिंजे ऐब ते पर्दो रखी मुंहिंजा साईं हेतिरा ॾींहं मूंखे ढकई ऐं मुंहिंजा मौला कॾहिं अकेलाई में मुंहिंजे ज़ोहर पर्दो रखई अॼु समय हज़ारूं माण्हू बीठा आहिनि मुंहिंजा मालिक हिते मुंहिंजो ॾाॾो बि आहे मुंहिंजो चाचो बि आहे मुंहिंजो मामू बि आहे दोस्त बि आहिनि मुंहिंजा मौला अॼु हेॾे मजमे मां ख़्वार करे कढंदे ऐं मुंहिंजा मौला सभई माण्हू खिलंदा मुंहिंजे मुंहं में छा रहंदो ऐं कंहिंजे घर वञण जहिड़ो कोन थींदुसि कंहिंजे दुकान ते बीहण जहिड़ो कोन थींदुसि बाज़ार में निकिरण जहिड़ो कोन थींदुसि ऐं मुंहिंजा मौला गफूर रहीम रब रहमान रहीम रब मुंहिंजनि मदाइन जी कल पिया पई कॾहिं न को साथिया मूंखे डोरा पा ॾेई तो साजन सभोई हकीद मिठो खिलायो हज़रत बाबा बुल्ले शाह फरमायो हिकु गुनाह जे मेरा मां पीउ वेठन ते कॾहिं मुल्क निकाला पर जे लख गुनाह मेरा मालिक वेठे वो पर्दे पावण वाला मुझा मिठा रब मुझो पर्दो छा मुझा माइट समझंदा छा मुझा दोस्त समझंदा रोई ॾिनई खुदा जी रहमत खे जोश अची वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम इंतज़ार में त कॾहिं तो माण्हू निकिरे ऐं मुंहिंजा मौला अॼु माफ़ी ॾे वरी अहिड़ो कमु कोन कंदुसि मुंहिंजा मौला पंहिंजे रहमत जे सदके मूंखे माफ़ फरमा अॼु मुंहिंजी इज़त रख जो दुनिया में मेरे ऐब खुलने नहीं देता कब वो चाहेंगे मेरी हश्र में रुसवाई हो बेचारो रोए पियो मजमे में वेही रहियो मुंहिंजा प्यारा बादल अची विया बरसात वसण शुरू करे ॾिनो मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मौला तुंहिंजी बेपरवाही तां कुर्बान हाणे त तो हुकुम कयो त अहिड़ो गुनाहगार आहे जंहिंजे करे ॿी बंदा जेसि ताईं उहो माण्हू न निकितो आहे मींहुं न वसाइनि अञा उहो निकितो ई न आहे त बरसात अची वई आहे रब करीम फरमायो मूसा कलीमुल्लाह ओ उन माण्हू जे करे त वरी मींहुं बि त वठो बरसात मुझे सदके मुंह वसाई मूसा कलीमुल्लाह तुझो हैरान मुझे रोई पियो ॾाढो पछताई ॾाढो हैरान जो परेशान जो मुझे दरबार में उते जो उते किरी तौबा कयई अर्ज़ कयई या रब्बल आलमीन या गफूर रहीम रब मुझा मौला मुझे ऐब ते पर्दो रख मुझा मौला मुझे ख्वार में कर ऐ मुझा मौला मुझी इज्जत रख ओ मुझी लज रख जान लजपाल मुझी लज रख जान लजपाल मुझी भारत थई पगदार मुझी भारत थई पगदार मोहम्मद सोना लगी मुझी भारत थई पगदार मुझी लज रख जान लजपाल तू
तो सल्लो अला सदबार हो महशर में तू कंदे कशाला तो सरजा भरे प्यारी प्याला तो सरजा भरे प्यारी प्याला दे जलन के तो जन्नत जो हकदार ऐ मूसा कलीमुल्लाह रुनू मुखे गफूर रहीम करे सदके आई मुझी रहमत जोश में मेरी मां रब करीम जल मजदहू नथी तौबा कबूल कई मानन में शर्मसारी खां बचाए मुंह बरसात वसाए दरिया एडो रहीम एडो करीम हज़रत ख्वाजा गरीब नवाज के गालियों रिवायत में याद आयु कहेड़ो रहीम करीम ही जवान गिलाफ में चिबड़ियो पिया रोए पयो आवाज पड़दे बदबख्त हबीबन तुझी तौबा कबूल लाए तुझी बख्शिश नाए हजरत ख्वाजा मोइनुद्दीन दो फरमाया मुझा वार भी रहा छा सबबा छा गाला वेझा आया फरमायूं जवान सच बुधाए जा केड़ो गुनाह करे आयो केड़ो दो करे आयो जो रब जी रहमत तोखे चुंबड़न जे लाइ तैयार न आहे तू चुंबड़ी पियो अल्लाह जी रहमत तोखे धिकावे थी दे काबो शरीफ हिते वॾा वॾा ॾोही बख़्शजी विया जिन मदीने जे साईं जे गुलामन ते वॾा वॾा ज़ुल्म कया फतह मके वारे ॾींहुं हिते उहे आया बख़्शजी विया अरे तो केड़ो ॾोह कयो केड़ो गुनाह तोखां थियो आहे रब जी रहमत तोखे कबूल नथी अल्लाह सही तोखे वेठो छो थोड़े पाण पर बंद करण लॻो साईं ॿाहिरि अचो त मां तोखे गुनाह ॿुधायो मुंहिंजा साईं ॿियो गुनाह कोन्हे निमाज़ पढ़ंदो आहियां रोज़ो रखंदो आहियां साईं चङा कम कंदो आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी ग़लती थी वई आहे अॻ में कुझु अर्से अॻ में पंहिंजी पोड़ी अम्मा जी दिलि दुखोए वेठो आहियां जी जल अम्मा मूंखां नाराज़ आहे अछनि वारनि वारी ॿुधे मूंखां दुखोइजी वई आहे मूंखां नाराज़ आहे अम्मा नाराज़ आहे इन जे करे रब नाराज़ आहे ख्वाजा मोइनुद्दीन फरमायो पुट पोइ अॻ में वञी जी जल परचाया अम्मा खे वञी पटको लाए परचाया पहिरीं पई परचाया नौजवान तव्हां कई सैयद सगोरा अम्मा ॾे वेंदो आहियां अमर दरवाज़ो नथी खोले अमर मूंखे नथी बख़्शे काबे ॾे ईंदो आहियां त रब थो फरमाए हटी वञ तुंहिंजे लाइ बख़्शिश न आहे आसे आसे उमिरि गुज़ारी इथे जले खार हज़ारा अॼु माली बाग़ न वेखण ॾींदा जदूं आया वक़्तु बहारां आ गई जान शक्ल के अंदर जिवें वेलण विच गन्ना रोता आज मुहम्मद रोवी तमन्ना सही मां मजबूर आहियां अमर भी नथी दर खोले हेॾां रहमत जो दर नथो खुले हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ खे रहमत थी वियो पुट गॾिजी मूंखे घर ॾेखार मां सैयद सगोरो तोसां गॾिजी हलां मन तुंहिंजी अमर राज़ी थी पए मन तुंहिंजो कमु ठही वञे साईं वठी माई साहबा जे दर ते आयो आहे दरवाज़ो ठुकायूं मुंहिंजा प्यारा अतरो कुरारी पोड़ी जवाब ॾिनो के पुट चयो मां तुंहिंजो वक़्त पुट आयो आहियो मां चवण लॻी बदबख़्त दर तां हटी वञ तुंहिंजे लाइ माफ़ी न आहे तुंहिंजे लाइ बख़्शिश न आहे ऐं ख्वाजा गरीब नवाज़ फरमायो अमर अॼु सिर्फ़ तुंहिंजो पुटु न आयो आहे जंहिं मदीने जे साईं जो कलमो पढ़ियो अथई उनजो बि पुटु आयो आहे माई अॼु रसूलुल्लाह जो बचिड़ो हली आयो आहे माई महबूबन जी ॻाल्हि ॿुधी दरवाज़ो यकदम खोलियो हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ ते नज़र पई फरमायूं सैयद सगोरा महिरबानी दरवाजे खोलण में देर थी त मां माफ़ी थी घुरां न मां तो ते मयार कान्हे मां खां पुछण लॻो ख्वाजा गरीब नवाज़ अमर पुट कहिड़ी ग़लती कई आहे जो न तू थी माफ़ करे न रब जी रहमत माफ़ करे ॻाल्हि चाहे
मां जे अखियुनि मां ज़ारो कतार नीर वहण लॻा अॼु पुण अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन तां गोढ़नि जूं बूंदूं बस न कल पोइ सदीस कपड़ियल लोक ॾिठे ई न लहे भली मरकल मायरू सजू सालिहल महशर जे मैदान में तिन ॾहूणा दाज मिलल ॿियनि वेचारनि यारो जागा जाया कया साईं फरमायो माई साहबा आख़िर हिन ग़लती कहिड़ी कई आहे अमर पंहिंजा वार साईं खे पंहिंजो हिस्सो ॾेखारियो सॼो बाहि में मुंहिंजा साईं मानी पचाइण में देर थी वई नशे जी हालत में हो मुझे मथे अच्छे वारनि जो ख्याल न कयो बेअदब मुझी उम्र जो ख्याल न कयो मूंखे मथे जे वारनि खां वठी तनूर जे बाहि मुझो मथो वधायो हे मुझी खल सड़ी वई मुझा वार सड़ी वियो सैयद सगोरा तुझो अचण अखियुनि ते कुर्बान वञा पर हिन जे लाइ दिल न थी जो मां माफ़ कयां हीअ उम्र मुझे रुआण जहिड़ी कान हुई इन उम्र में मूंखे रुआरे न मुझे अखियुनि जा लुड़क न मारिया हीअ उम्र त पाण मुंहिंजी ख़िदमत करे पर हिन ज़ालिम मुंहिंजो हया न कयो ज़ालिम मुंहिंजी उम्र खे बि न ॾिठो मुंहिंजे अचण वारनि जो ख़्याल न कई जे अचण वारनि जो रब बि हया कंदो आहे मुझा साईं तुझी मर्ज़ी आहे हिन जे लाइ माफ़ी न आहे साईं जो फरमाया अमर जा घोड़ा ॾिसी लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजे पेरनि तां ज़मीन थुबण लॻी जल्दी ॿाहिरि भॻुसि मथां ख़ुदा जो अज़ाब नाज़िल थी वञे जीअं जो ॿाहिरि निकितुसि त हुन पुट जे माउ खे ख़्याल आयो मथां सैयद कावड़ जी रुठी हलियो मथां क़यामत जे ॾींहुं मदीने जो साईं मूंखे न सुञाणे त माई मुंहिंजे पुट खे न सुञातई पहिरें उघाड़े मथे उघाड़े डोड़ी पई ग़रीब नवाज़ ख़ुदा जो वास्तो थी मथां वञी मथां मुंहिंजो महबूब डोरा पोड़े त माई मुंहिंजे पुट खे न सुञातई मुंहिंजो पुट मके खां हली आयो तुंहिंजे तॾहिं ते हली आयो न सुञातई ऐं सैयद सगोरा ॻाल्हियूं ॻड़ियूं घड़ियूं हुयूं दुख वॾा हा पर तुंहिंजे अचे मां पंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो तुंहिंजे करे ग़लती माफ़ थी कयां तुंहिंजे करे हिन जो वॾो ज़ुल्म माफ़ थी कयां साईं ख्वाजा गरीब नवाज़ तो फरमाए त रब जो कसम मूं पंहिंजे कननि सां ॿुधो हेॾा मां चयो मूं माफ़ कयो हुन आसमाननि मां आवाज़ आयो मां जे तो माफ़ कयो त मां रब बि माफ़ कयो दोस्तो ही अड़ो जुर्म जो रब माफ़ नथो करे वॾपण में अमड़ खे द्वार थियनि बाबे जो जवानी में उन्हनि जी ख़िदमत कर इहो ई जन्नत आहिनि इहो ई जहन्नम आहे इन्हनि जो ख़्याल रख औलाद जा माउ पीउ ते हक़ आहिनि उहे संभाले औलाद जे मथां जेके माउ पीउ जा हक़ आहिनि उहे माउ पीउ औलाद संभाले अल्लाह कंदो त असांजो माशरो सही थी वेंदो नमाज़ जी पाबंदी कयो पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो मुंहिंजा प्यारा सच ॻाल्हायो पाड़े वारनि सां भलो हलो आख़िरत जी तयारी कयो पोइ मौत का शइ न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मौत खां डिॼबो न क़ब्र खां डिॼबो न मौत असांजे लाइ अल्लाह अल्लाह जे रसूल जे मुलाक़ात जो पैगाम खणी ईंदो आहे मुस्लमाननि जे लाइ ऐं क़ब्र असांखे बिशारत ॾींदी आहे त हली आ तुंहिंजे लाइ अॼु मदीने जो मींहुं अची रहियो आहे जिन तैयारी कई आहे उन्हनि जे लाइ मुबारक आहे ख़ुशख़बरी आहे अल्लाह से असांजी हाज़िरी क़बूल फरमाए रब करीम शाल अॼोके प्रोग्राम जे सदके असांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए खुदा पाक अदा मोहम्मद कामरान साहब जे बचड़े खे सेहतयाबी तंदुरुस्ती दराज उम्र अता फरमाए फरमा बरदार बनाए अल्लाह से नेक वक्त बनाए रब करीम सभिनी मुसलमान जी औलाद खे फरमा बरदार बनाए सभिनी जी औलाद खे हिदायत अता फरमाए या नबी सलाम